अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 383 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 384 किस्त नंबर 98। दोस्तों हिन सीन में तव्हां खेरूअ जे हथ में जेको पिस्टल आहे उन पिस्टल ते गौर कयो त हीअ पिस्टल त बिल्कुलु ई डमी पियो लॻे। हीअ ॾिसो दोस्तों, हीअ पिस्टल किथां बि रियल कोन पियो लॻे। दोस्तों हीअ ॾिसो, तव्हां हिन पिस्टल ते लॻल कागर ते गौर कयो त हिन कागर सां हीअ त बिल्कुलु डमी पियो लॻे ऐं कंहिं बि एंगल में दोस्तों हीअ पिस्टल रियल कोन पियो लॻे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 385 किस्त नंबर 98। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे माइक जो हिकु नंढिड़ो टुकड़ो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो हूंदो। हीअ ॾिसो दोस्तों, हिते ही माइक जो हिकु नंढिड़ो टुकड़ो कैमरा जे फ्रेम में चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों माइक मैन खे माइक ऐं कैमरा जे फ्रेम मां परे करणु खपे हा त हीअ मिस्टेक ई न थिए हा। मिस्टेक नंबर 386 किस्त नंबर 98। दोस्तों हिन सीन में तव्हां रईस गफ़ार ख़ान ते गौर कयो त हिन वक़्तु रईस गफ़ार ख़ान कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों हिननि सभिनि खे डायरेक्टर इहो सम्झाए रहियो हुयो त छा चवणो आहे ऐं छा करिणो आहे। उन खां पोइ जीअं ई कैमरामैन कैमरा ऑन कई त हीअ बाक़ी सभु त पंहिंजे सीन में लॻी विया, पर रईस गफ़ार ख़ान जो ध्यानु अञा डायरेक्टर में हुयो, कैमरा में हुयो, त हीअ मिस्टेक बि रिकॉर्ड थी वई। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेक रईस गफ़ार ख़ान जी आहे ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 387 किस्त नंबर 98। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन सीन में बि हिन वक़्तु ई नंढिड़ो कैमरा ॾांहुं निहारे रहियो आहे। दरअसल दोस्तों हिते हिन सीन जी एंड थी थिए, हीअ सीन ख़तमु थो थिए त हीअ नंढिड़ो हितां वञी रहियो आहे त दोस्तों हीअ नंढिड़ो हितां वेंदे वेंदे कैमरा में निहारींदो पियो वञे ऐं दोस्तों हिन जी इहा मिस्टेक न डायरेक्टर पकिड़े सघियो ऐं न वरी एडिटर पकिड़े सघियो। दोस्तों हीअ मिस्टेक हिन नंढड़े सां गॾु डायरेक्टर जी बि आहे ऐं एडिटर जी बि आहे। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक हिन नंढड़े जी आहे या डायरेक्टर जी आहे या वरी एडिटर जी आहे। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। ऐं दोस्तों कुझु ॾींहंनि खां वठी मां वीडियो अपलोड न पियो कयां, इन जो सभ खां वॾो रीज़न इहो हुयो त मुंहिंजी तबियत ठीकु न हुई, काफ़ी नासाज़ हुई मलेरिया जे करे। ऐं दोस्तों हाणे मां माशाअल्लाह काफ़ी बहितर आहियां ऐं उन खां अलावा दोस्तों मूं हिकु पोस्ट बि रखी हुई कम्यूनिटी टैब में पंहिंजे चैनल ते। त दोस्तों उन में बि मुंहिंजे लाइ जिन दुआ कई, जिन में मुजाहिद हुसैन सुमरो आहे ऐं नवाज़ बलोच आहे, त मां उन्हनि जो तहे दिलि सां मशकूर आहियां। अलाह ताला उन्हनि खे बि यूट्यूब ते कामयाबु करे। ऐं दोस्तों हाणे तव्हांखे बर वक़्तु मुंहिंजा वीडियो यूट्यूब ते मिलंदा रहंदा। त दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।